ठिकराठो वेझो डंडी में शहरन ॻाटे टोड़ महांगाई ख़िलाफ़ ठिकराठो रोढ़ी लिंक रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त महांगाई एतिरी उरूज ते आहे जे अॻ में असां वटि बरसाति जे करे काफ़ी क्राइसिस थिया आहिनि। उन्हनि जो को बि सिंध गवर्नमेंट हिन महिल ताईं जेको इज़ालो न कयो आहे। ऐं हिन वक़्तु जेका हालात आहे त यूरिया कोन पियो मिले। यूरिया जेको जंहिंजो रेट 2250 आहे उहो ब्लैक मार्केट में 3000 खां 3200 मिले पियो। इहो बि आबादगारनि जो, पर इहो माशी हिकिड़ो क़तल आहे। ऐं अटे जी ख़ासि खोट आहे जे ग़रीब माण्हू अटो हिन वक़्तु असांजे हिन ॿाहिराड़ी जे शहरनि में 52 ऐं 5500 खां 5600 हले पियो। महंगाई आहे, ॾिसो तव्हां पाण त दाल केतिरी महांगाई आहे, अटो केतिरो महांगो आहे, खंडु केतिरी महांगी आहे, गेहूं केतिरो महांगो आहे। ग़रीब माण्हू कहिड़ी शइ वठे कहिड़ी शइ वठे। बसर ॾिसो महांगो आहे। गवर्नमेंट सर्वे करे वई जेका घर ठाहिण लाइ, तव्हां ॾिसो सर्दी गुज़री वई आहे त मूंखे ॿुधायो सर्दी माण्हुनि जा माल मरी वियो या गवर्नमेंट सर्वे कई, कहिड़े क़िस्म जी सर्वे कई त ख़ुदारा तव्हां सर्वे कई आहे, ग़रीब माण्हुनि जी हमदर्दी कयो, घर सर्वे कया त उन माण्हू खे घर जो माण्हू जा माल मरी विया नी, माण्हू सर्दी में आहिनि। जेतिरी तव्हांखे रिलीफ ॿाहिरि मुल्क मां केतिरो फंड मिलिया, एतिरा ऐलान कया। असांजी कणिक 2000 रुपया ख़रीद करे अॼु 6000 रुपया अटो असां वठूं था ग़रीब मज़लूम, जंहिंजी असांजी कमाई आहे कुल 500 रुपया। असांखे बच्चा काॾां पालियूं। असां कंहिं बि गवर्नमेंट जे अस्पताल वञूं था, उते असांखे दवा नथी मिले पई, असांखे कोई रिलीफ नथो ॾिनो वञे, माल असांजो मरे थो, कोई डॉक्टर न आहे। असां अपील कयूं था ख़ुदारा असांजी हमदर्दी कनि। महिरबानी करे इन मुहाकप खे घटि कयो वञे। छाजे करे हाणे जेको 2000 भाण हुयो उहो वञी 5000 ते पहुतो, 5000 वारो वरी 10-11 ते पहुतो। अटो जेको 60 रुपए किलो 70 रुपए किलो हो उहो वञी 150 ते विकामजे थो। छा मिसकिननि जो हक़ न आहे जेको मज़लूमनि ते रहम करनि? अलाए हुकूमत कान्हे, अलाए असांजे अलाए जेको असां ॿिए मुल्क जा त कोन्हियूं आहियूं, पाकिस्तान जा रहंदासीं इन पाकिस्तान में। एहतजाज कंदड़नि वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमत खां मुतालबो कयो आहे त अटे भाण समेत ॿियूं खाधे पीते जूं शयूं सस्तियूं करे 2 वेला मानी गभे लाइ परेशान अवाम खे सुख जो साह खणणु ॾिनो वञे। कैमरामैन अता सातो सां गॾु वाजिद सुमरो, KTN न्यूज़, ठिकराठो।